नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त एहतिसाब अदालत तोशाखाना केस में नेब खे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड करण जी हिदायत करे छॾी आहे। एहतिसाब अदालत इस्लामाबाद ऐं आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी तरफ़ां इन्हनि जा नुमाइंदा अदालत में पेश थिया। वकील काज़ी मिसबाह जो चवणु हो त नेब खे हिदायत कई वञे थी त नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड कयो वञे, जंहिं ते जज मोहम्मद बशीर चयो त नवाज़ शरीफ़ खे अदालत घुराए बयान रिकॉर्ड कराइण में कहिड़ो मसइलो आहे। एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड करण वारे दरख़्वास्त मंज़ूर कंदे नेब खे 3 नवंबर ताईं नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड करण जी हिदायत कई। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे हिकु भेरो ॾियूं पिया त एहतिसाब अदालत तोशाखाना केस में नेब खे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड कराइण जी हिदायत करे छॾी आहे। एहतिसाब अदालत इस्लामाबाद में आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी तरफ़ां इन्हनि जा नुमाइंदा अदालत में पेश थिया। वकील काज़ी मिसबाह जो चवणु हो त नेब खे हिदायत कई वञे थी त नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड कयो वञे, जंहिं ते जज मोहम्मद बशीर चयो त नवाज़ शरीफ़ खे अदालत घुराए बयान रिकॉर्ड कराइण में कहिड़ो मसइलो आहे। एहतिसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड करण वारे दरख़्वास्त मंज़ूर कंदे नेब खे 3 नवंबर ताईं नवाज़ शरीफ़ जो बयान रिकॉर्ड करण जी हिदायत कई।